करमपुर शहर में 2017 दौरान नाले मात्र क़ाइमु थियल डिग्री कॉलेज करमपुर हिकु ॾहाको गुज़रण बावजूदि अञा ताईं इंटरमीडिएट हैसियत जो इदारो रही आहे। बाख़्तियार इदारनि ऐं मक़ामी सियासतदाननि जो इन खे बाक़ाइदा डिग्री कॉलेज बणाइण लाइ अॼु ताईं ध्यानु न ॾिनो वियो आहे। कॉलेज में तमामु वॾी एसिनी हुजण बावजूदि बि को टीचर या प्रिंसिपल रेगुलर बुनियाद ते मुक़ररु न थी सघियो आहे। करमपुर ऐं उनजी बसकरदारी जे वालदेन पुरज़ोर अपील कंदे चयो त असांजा छोकिरा तोड़े नियाणियूं इन बदअमनी जी फिज़ा में ठुल कंदकोट ऐं शिकारपुर कॉलेजनि में ग्रेजुएट प्रोग्राम में दाख़िला वठनि था। वालदेन सेक्रेटरी कॉलेज खाते ऐं तालीम खाते जे वज़ीर सरदार शाह खां मुतालबो कयो त करमपुर बिजराणी कॉलेज में ADA, ADS ऐं BS जा प्रोग्राम हलाए तालीमी सहूलत ऐं जागृता पैदा कई वञे। ओॾां करमपुर कॉलेज खे अपग्रेड करण लाइ करमपुर शहर ऐं इलाइक़े जी सिविल सोसाइटी पारां कोशिशूं तेज़ करण जो बि ऐलान कयो वियो आहे। जल्दी करमपुर कॉलेज में हिकु कन्वेंशन मेड़ाको कोठायो वेंदो। मेड़ाके में साञावत शहरी ऐं इलाइक़े वासी आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदा त करमपुर कॉलेज खे अपग्रेड कयो वञे। ॿिए तरफ़ करमपुर कॉलेज जे प्रिंसिपल हबीबुल्ला पठान ऐं प्रोफेसर वाजिद बुखारी जो चवणु हो त इन कॉलेज जो आवाज़ 2017 में थियो। पहिरीं मूंखे ज़िम्मेवारी मिली इन कॉलेज खे हलाइण जे लाइ। अॼु ताईं हिन कॉलेज में जेका परेशानी आहे उहा उस्तादनि जी खोट। अॼु बि हिन कॉलेज में बाक़ाइदगी सां को उस्ताद पोस्ट थियल ई नाहे। इन करे सभु जॻहियूं जेके आहिनि उहे वेकंट पियूं आहिनि ऐं अलहमदुलिल्लाह हिन वक़्तु असां वटि 450 ॿार इनरोल्ड आहिनि। तव्हां क्लासनि में तव्हांजे दौरान घुमी आया आहियो, तव्हां ॿारनि खे ॾिठो हूंदो। असांखे त बेशुमार ज़रूरतूं आहिनि। सभ खां पहिरीं शइ त उस्तादनि जी आहे जेका फौरन जी खोट पूरी कई वञे। उन खां पोइ इन कॉलेज खे मरमत जी शदीद ज़रूरत आहे। कुझु थोरो घणो कमु थियो आहे मरमत जो, पर अञा बि खोड़ शयूं ज़रूरत आहिनि। तंहिं करे उनजी फौरी मरमत जो कमु बि करायो वञे ऐं कॉलेज खे बाक़ाइदगी सां ज़रूरत आहे त हितां जा मक़ामी माण्हू उनखे ऑन कनि, उनखे पंहिंजो कनि, उनजी बाक़ाइदा नज़रदारी कनि, उनजे मामलात खे, उनजे कॉलेज में ॿारनि जे अचण खे वञण खे ऐं उस्तादनि जी खोट खे समूरनि शयुनि खे महसूसु कंदे उहो मथियनि खां मां बि मथियनि खां मुतालबो कयां थो असांखे इहे सभु शयूं प्रोवाइड कयूं वञनि ऐं उन सां गॾोगॾु सभिनी शहरवासियुनि खे बि इहा गुज़ारिश आहे त हू इन मामले में असांजो साथ ॾियनि ऐं असांजी ॻाल्हि खे अॻिते पहुचाइनि ताकी हीउ कॉलेज जेको आहे बाक़ाइदगी सां फंक्शनल थी वञे ऐं हिन कॉलेज में ॿारनि खे तालीम जे ज़ेवर सां आरास्ता कयो वञे। महिरबानी। फुली ब्रीफिंग जेकी असांजी इमीडिएट वॉस ॾिनी तव्हांखे उहा बिल्कुलु सही आहे, 100% सही आहे। ॻाल्हि इहा आहे त असांजी हितां जी सिविल सोसाइटी नोटेबल इंफ्लुएंशियल जेके बि आहिनि हितां जा रहवासी विसिनिटी जेकी बि आहे उहे इन ॻाल्हि ते थोरो सोचनि त 500+ ॿार जेके ईयरली असां जेको आहे हिकिड़ी बैच कढूं पिया इंटरमीडिएट जी। 2017 में एस्टेब्लिश ही कॉलेज जेकी थी आहे त 17 खां वठी इंटरमीडिएट ई कॉलेज रही, यानी बैचलर प्रोग्राम ते वही कोन्हे, न ADS पई थिए न ADA पई थिए जेकी नॉमेनक्लेचर चेंज थियो आहे, या 25 किलोमीटर ते असां वटि जेकी जुरिसडिक्शन में असांजी यूनिवर्सिटी आहे शेख हयात यूनिवर्सिटी, उन खां कंहिं बि क़िस्म जी असां अफ़ादियत न वरिती आहे। उन्हनि BS प्रोग्राम हलायो आहे। घटि में घटि असां BS इंग्लिश वठूं 4 ईयर में। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी असां वटि विज़िट करे असां उनखे लिखियो बि आहे ऐं आईंदा बि लिखंदासीं त असां वटि विज़िट करे असां वटि कैपेसिटी ऐं प्राइवेसी ॾिसे असांजी बिल्डिंग जी, उनजो मयार ॾिसे। उनखां बाद में असांखे ADA ऐं ADS जे प्रोग्रामनि जी एफिलेशन ॾे असांखे, ताकी असां हिनखे कॉलेज खे बाक़ाइदा जेको आहे डिग्री कॉलेज जेको आहे चई बि सघूं। फ़िलहालु असांजी इंटरमीडिएट कॉलेज आहे। रही ॻाल्हि उस्तादनि जी खोट त उन्हनि जी मुक़ररी जेकी आहे या वरी उन्हनि जो ट्रांसफर जेको आहे ही आहे असांजे सेक्रेटरी जे हथ में या एजुकेशन मिनिस्टर जेको असांजे सरदार शाह उन जे हथ में। त इहा हिकिड़ी लिंक जुड़ियल आहे। असांजा MNAs ऐं MPAs जेके आहिनि जेकॾहिं हिन में थोरी घणी दिलचस्पी वठनि, मीर शबीर अली ख़ान बिजाराणी साहिबु आहे, सरदार महबूब ख़ान बिजाराणी साहिबु आहे, इहे हिन में थोरी दिलचस्पी वठनि त हिते असां वटि स्टाफ बि अची सघे थो ऐं बाक़ाइदा जेके आहिनि क्लास असां हलायूं पिया था ऐं फर्दर जेके क्लास वॾे पैमाने ते माना जेको आहे हली बि सघनि था।
अवां बहितर ॾिसंदा हितां जी प्लांटेशन जेकी आहे शजरकारी वरले कंहिं कॉलेज में अहिड़ी क़िस्म जी का शजरकारी हुजे ऐं लोकेशन जेकी आहे तमामु ज़बरदस्त सेफ ऐं साउंड माना जेको आहे कंडीशन में जेको आहे असांजी बिल्डिंग जेकी आहे का झूर बिल्डिंग कोन्हे का कमु करणु पिया चाहियूं। जेकॾहिं असांजो साथ हलियो सिविल सोसाइटी असांखे साथ ॾिनो साईं जन जेको चयो आहे त असां हिकिड़ो कन्वेंशन टाइप ते हिकिड़ो बेड़ाको रखूं था पिया शहरियुनि जो उन में मौजूदीन खे असां जेको आहे मदू कंदासीं उहे ईंदा असां वटि असां उनखे सॼो प्रोग्राम ॿुधाईंदासीं उन खां बाद में जेको असां वटि कुझु को मशल वधी सघे थो चालू